सांगड़ में जान मोहम्मद अबड़ो की रिपोर्ट मुताबिक नवाबाद में एसटीपी तालका जाम नवाज अली पारा जिले सांगड़ के सदर अली डिनो खास के लिए मीर शाहिद टालपुर उस्ताद दीन मोहम्मद मेहर अली खान बिरोही की अगवानी में हफ्ते अग हथियारबंदन के हथा बेगुनाह कतल थी वियल अख्तर उर्फ दोलो मेहर के कातिलन की गिरफ्तारी ला एहतजाजी रैली कढी मुजाहिरो कयो। अगवाणन अली डिनो खास के लिए मीर शाहिद टालपुर अली खान बिरोही दीन मोहम्मद मेहर ए बेन अगवाणन ॻाल्हाईंदे चयो त डीएसपी जाम नवाज अली परवेज़ अख्तर कुरैशी अग लगल धरणे अची ख़त्म करायो। डीएसपी जाम नवाज अली 3 ॾींहं अग लगल धरणे में अचे इहा ख़ातिरी कराई त 2 ॾींहंनि जे अंदर अख्तर मेहर उर्फ दोलो मेहर के कातिलनि खे गिरफ्तार कंदसि। जंहिं पुलिस मुकमल तौर नाकाम थी वई आहे। एसटीपी अगवाणन मुतालबो कंदे चयो आहे त अख्तर मेहर जा कातिल गिरफ्तार कया वञनि। अगवाणन वधीक चयो त असां एहतजाज खे ख़त्म कराइण लाइ पुलिस पारां हर चक्कर नओं शो छॾियो वञे थो। असां अख्तर मेहर जा कातिल गिरफ्तार कया आहिनि। कॾहिं वरी चवनि था त असां जांच करे रहिया आहियूं। असां आईजी सिंध डीआईजी शहीद बेनज़ीराबाद ऐं एसएसपी सांगड़ खे चिता था ॾियूं त अख्तर मेहर जा कातिल जल्द खां जल्द गिरफ्तार करे उन्हनि खे सज़ा ॾेई अख्तर मेहर जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असां एहतजाज जो दायरो पूरी सिंध ताईं वसी कंदासीं।